क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त सिंध वफ़ाक़ तोड़े पीपुल्स पार्टी जी सूबाई हुकूमत जी एजेंडा ते नाहे। सिंध खे रेगिस्तानी इलाइक़ो समझी नज़रअंदाज कयो पियो वञे। हैदराबाद में सेमिनार खे ख़िताब कंदे ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सिंध हुकूमत ॿुधाए त 11 वरियनि जे इक़्तिदारी दौर में सिंध खे छा ॾिनो वियो आहे। हर हंधि बुख ऐं बदहाली खां सवाइ का शइ नज़र नथी अचे। हुन चयो त हारी ऐं मज़दूर बुखूं काटे रहिया आहिनि, ज़रई ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि, पाणी चोरी करे नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि जूं ज़मीनूं बंजर बणायूं पियूं वञनि। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त वफ़ाक़ी हुकूमत ॿुधाए त एहसास प्रोग्राम में सिंध जो हिसो किथे आहे। 7 करोड़ सिंध वासियुनि खे प्रोग्राम में छो शामिल न कयो वियो आहे। संदसि चवणो त 85 खां वठी सिंध वफ़ाक़ी हुकूमत जी एजेंडा ते नाहे रही। हिन वक़्त बि साॻी सूरत-हाल आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सदर चयो त मुल्क ॾुखियनि हालतनि में आहे। बॉर्डर ते मुल्क दुश्मन साज़िशूं कनि पिया, कश्मीरियुनि मथां ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त हुकुमरान अॼु ॾींहं ताईं हिक बि अहिड़ी अस्पताल ठाहे न सघिया आहिनि जिते संदन इलाज बि मुमकिन हुजे। सेमिनार में सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे अयाज़ लतीफ़ पलीजो हल्फ़ खणायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk